हेलो, अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर तयारु मां तव्हांजो पंहिंजो दोस्त एमडी नोरियो। अॼु असां कराची जे शहर में मौजूदु आहियूं ऐं कुझु कराची जूं रोड रस्ता तव्हांखे घुमाईंदासीं जेको बिल्कुलु कराची जे आख़िर एंड जो रस्तो आहे। हिन खां अॻिते रोड न आहे कोई ठहियलु। हिन खां अॻिते हिन रोड जे सिधे हथ ते बिल्कुलु अॻियां पाणी अचे थो समुंड जो। बाक़ी रोड अॻिते का न ठहियलु। उहो रोड तक़रीबन अॼु असां तव्हांखे शेयर कराईंदासीं 10 खां 15 किलोमीटर बिल्कुलु सीवीअ जी पटी आहे समुंड जी। जेको हितां हाणे असां बिलावल चौरंगी खां स्टार्ट थिया आहियूं त हाणे हलूं पिया रस्ते में त अॻियां ई तव्हां ॾिसी रहिया आहियो 2 वॾियूं बिल्डिंगूं जेको अचनि पियूं। ही आहिनि सीवीअ ते हाइपर स्टार आहे, वॾे में वॾी मार्केट ऐं हिन जे भरिसां जेको आहे 2 बिल्डिंगूं आहिनि, ॾाढियूं ज़बरदस्त बिल्डिंगूं आहिनि। हुनमें ऑफिसिंग सिस्टम आहे सॼो। हाइपर जे पंजे अंदरि त मॉल हिकिड़ो ठहियलु आहे। हिन जे भरिसां जेको तव्हांखे 2 बिल्डिंगूं वॾियूं नज़र अची रहियूं आहिनि शीशे वारियूं। हिन जे अंदरि टोटल ऑफिसियूं आहिनि मुख़्तलिफ़ ब्रांडनि जूं ऐं मुख़्तलिफ़ कारोबारनि जूं ऑफिसूं आहिनि हिन जे अंदरि। बाक़ी ॿियूं काफ़ी शयूं हिन जे अंदरि आहिनि। ही बिल्डिंगूं तव्हांखे 2 कैमरा में आउं ज़ूम करे ॾेखारींदुसि। ॾाढियूं ज़बरदस्त बिल्डिंगूं आहिनि, बिल्कुलु ई समुंड जे किनारे ते आहिनि ऐं 3 बिल्डिंगूं ठहियलु आहिनि। हिकिड़ी नंढी आहे जेको पोइ पासे तव्हां नज़र अचे पई, हुनजे अंदरि मॉल आहे। ही जेको 2 वॾियूं बिल्डिंगूं आहिनि हिन जे अंदरि मुख़्तलिफ़ ऑफिसनि जूं, डिपार्टमेंटनि जूं ऐं प्राइवेट कारोबारनि जूं हिन जे अंदरि ऑफिसूं ठहियलु आहिनि। पण अंदरि हर हिकु माण्हू खे न आहिनि वञणु ॾींदा त सिक्योरिटी ॾाढी सख़्तु आहे। बाक़ी हाणे अॼु असां टोटल सीवीअ जो किनारो तव्हांखे विज़िट कराईंदासीं। ही हुनजे अॻियां मस्जिद ठहियलु आहे, ॾाढी ज़बरदस्त मस्जिद आहे। ही VIP अंदरि एयर कंडीशन ॾाढी भली मस्जिद ठहियलु आहे। हुन खां अॻिते असां निकिरंदासीं मैकडोनल्ड ईंदी ऐं ही बि होटल आहे हिकिड़ी, ॾाढी ज़बरदस्त होटल आहे, सीवीअ जो किनारे ते आहे। त मुख़्तलिफ़ शयूं आहिनि सीवीअ जे किनारे ते, ॾाढियूं सुठियूं ठहियलु आहिनि। ही तक़रीबन 10 किलोमीटर जो रोड अॼु असां वञी फेज़ 8 में एंड कंदासीं। ही जेको मेट्रो बस हितां हलंदियूं आहिनि हू बस बीठल आहे। त हिन जे अॻियां ईंदी हिकिड़ी पार्क, जेको इहो पाकिस्तान जो झंडो तव्हां ॾिसी रहिया आहियो झूले रहियो आहे। ही पार्क आहे। हिन पार्क में ख़ासि करे 14 अगस्त ते हिते हेलीपैड जहाज़ या मथां खां जेको कमांडो खे जहाज़ में उछलायो वेंदो आहे, हू 14 अगस्त ते हिते वॾो हिन पार्क जे अंदरि प्रोग्राम रखियो वेंदो आहे। मुंहिंजे ख़्याल में आर्मी पार्क आहे। त काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेको सीवीअ जे किनारे ते आहिनि। अव्हांखे घुमाईंदा हलूं था, थोरो गॾु रहिजो असां सां। हाणे हलूं था पाण सफ़र जी तरफ़।
दोस्तों हाणे असां फेज़ 8 पहुची चुका आहियूं। ही फेज़ 8 आहे कराची जो डिफेंस DHO अथॉरिटी जो फेज़ 8 आहे। फेज़ 8 में तमामु बहितरीनु बिल्डिंगूं ठहियल आहिनि। ही तव्हां साम्हूं ॾिसी रहिया आहियो, ही आहे MR बिल्डिंग, शायदि कराची जी महांगे में महांगी बिल्डिंग। हिन जे जहिड़ी महांगी ऐं सिक्योरिटी ऐं साफ़ सुथराई शायदि ॿी का ही DHO कॉलेज आहे। ऐं हिन जे साम्हूं आहे जेको MR बिल्डिंग आहे। हिन खे कराची मुंहिंजे ख़्याल में अहिड़ी महांगी ॿी का बि बिल्डिंग न हूंदी। ठीकु आहे, अॻिते काफ़ियूं ॿियूं बि हींअर समुंड जे किनारे ते बिल्डिंगूं ठहियूं आहिनि, मगर ही साम्हूं तव्हां ॾिसी रहियो आहे MR बिल्डिंग। हिन जे अंदरि सौनि में न हज़ारनि जी तइदाद में घर ठही रहिया आहिनि। हिकिड़ो या ॿ अपार्टमेंट कंप्लीट थी विया आहिनि, जंहिंजे अंदरि माण्हुनि रिहाइश बि करे छॾी आहे। बाक़ी 2-3 अपार्टमेंट आहिनि जेको हली रहिया आहिनि। ही तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में हिननि जो कमु 2010-11 खां स्टार्ट थियो आहे, जेको अॼु 13-14 साल थी विया आहिनि। अञा ताईं हिन जो कमु मुकमल न आहे थी सघियो, छो हिकिड़ा अपार्टमेंट कंप्लीट थियनि पिया, उन्हनि में माण्हू रिहाइश पिया कनि, ऐं ॿिया अपार्टमेंट वरी नवां तयारु थी रहिया आहिनि। इन जे करे कमु हिन जो जारी आहे। त पोयां तव्हां खां नज़र ही अॻियां जेको अपार्टमेंट आहिनि, ही नवां अपार्टमेंट आहिनि चाहे हिननि जो कमु हले पियो। जेको रिहाइश पज़ीर आहिनि हू पोयां 2 अपार्टमेंट आहिनि। थोरा अॻिते हलंदासीं उते पाण खे नज़र ईंदा। हीअ परे पासे तव्हां ॾिसी रहिया आहियो, शीशा लॻा पिया आहिनि। जेको अपार्टमेंट 2 आहिनि हिन जे अंदरि रिहाइश थी चुकी आहे, माण्हू वेठल आहिनि। बाक़ी जेको ही 3 अपार्टमेंट आहिनि जेको ही ठही रहिया आहिनि, ही अॻियां MR जो गेट आहे। ही तव्हां बोर्ड ते ॾिसी रहिया आहियो त ही लिखियलु आहे MR बिल्डिंग। त ही जेको अपार्टमेंट 3 अपार्टमेंट आहिनि हिन जे अंदरि रिहाइश थी चुकी आहे। बाक़ी 3-4 अपार्टमेंट आहिनि जेको हुननि जो अञा कमु हलेसि पियो। त ही कराची जी महांगे में महांगी बिल्डिंग आहे, ॾाढी महांगी बिल्डिंग आहे। हिन जो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े फ्लैट जो किरायो तक़रीबन 7-8 लख रुपया महीने जो किरायो हूंदो। तव्हां ॿुधायो त हू हिकिड़ो फ्लैट घणे जो हूंदो। त हिन जे पोएं पासे बिल्कुलु समुंड जो नज़ारो अचे थो। माण्हू घर अंदरि वेठा हूंदा आहिनि, हू बि समुंड खे इंजॉय कंदा आहिनि। त इन हिसाब सां ही वॾो महांगो आहे। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो, ऐं लाइक ऐं फॉलो असांखे ज़रूरु कजो। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम वरी मिलंदासीं असां।